अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो, ख़ैरियत सां आहियो? SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेके सवाल पुछा वञनि था उन्हनि सवालनि खे असां पढ़ी रहिया हुआसीं। उन सिलसिले में अॼु असां जेको सवाल पढ़ंदासीं उहो आहे इंटरव्यू नंबर 8 जा सवाल जेको कंडक्ट कयो वियो आहे। हीउ इंटरव्यू 30 तारीख़ 7 महीनो 2024 ते, यानी जंहिं ॾींहं ते मां हीउ वीडियो अपलोड करे रहियो आहियां उन ई ॾींहं ते इहे हिकिड़े इंटरव्यू में सवाल पुछा विया आहिनि। अच्छा, इहो नोट कजो त हिन में मां सिर्फ़ु तव्हांखे सवाल ॿुधाईंदुसि त कहिड़ा कहिड़ा सवाल पुछा विया, ऐं मुंहिंजो हिकिड़ो हिन खां अलॻि हिकिड़ो ॿियो सिलसिलो हले थो जंहिंमें मां उन्हनि सवालनि जा जवाब बि डिस्कस कयां थो, त उहो उन पंहिंजे हिसाब सां ई तव्हांखे यूट्यूब चैनल ते हिन ते मिली वेंदो। शुरू कयूं था। सवाल नंबर पहिरियों जेको पुछा कयो वियो उहो सूमरा दौर जूं सिन्फ़ूं ॿुधायो। उनखां पोइ वरी समा दौर जूं सिन्फ़ूं ॿुधायो। इहो बि सुवालु पुछो वियो त कहिड़ियूं कहिड़ियूं सिन्फ़ूं सूमरनि में ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं समनि जे दौर में सिन्फ़ूं जेके आहिनि ईजाद थियूं या आयूं। उनखां पोइ 3 नंबर ते मुर्खां शेखण बाबति सवाल पुछिया विया। सूमरनि दौर जे जॾहिं सिन्फ़ुनि में को ज़िक्र थियो हूंदो त वरी उतां मुर्खां शेखण बाबति सवाल जेके आहिनि उन कैंडिडेट खां पुछिया विया। उनखां पोइ सुर ससुई मां बि सवाल पुछिया विया। हाणे हीउ मूंखे सोशल मीडिया ते जीअं मिलियो आहे इंटरव्यू जो अहवालु, मां उन ई रीति हिते लिखियो आहे। इन जे करे उन कैंडिडेट इहो ॿुधाए त सुर ससुई मां सवाल पुछिया विया, त मां बि तव्हांखे उन ई हिसाब सां हिते लिखियो आहे। उनखां पोइ 5 नंबर ते पुछियो वियो त अनवर पीरज़ादो ते ॻाल्हायो ऐं उन जा किताब ॿुधायो। 6 नंबर ते पुछा कई हुई त मौलूद जो बानी केरु आहे। 7 नंबर ते पुछा कई हुई त दोहो ऐं सोरठो ते ॻाल्हायो। 8 नंबर ते सवाल कयो वियो त ॾहर जी माना छा आहे। उनखां पोइ 9 नंबर ते पुछा कई हुई ग़ैर उरूज़ी सिन्फ़ूं ॿुधायो, त ग़ैर उरूज़ी सिन्फ़ूं कहिड़ियूं आहिनि। उनखां पोइ 10 नंबर ते क्लासिकल सिंधी शाइरीअ जूं सिन्फ़ूं ॿुधायो। इहो बि पुछो वियो। ऐं 11 नंबर ते पुछा कयो वियो त आख़िरी राति किताबु कंहिंजो लिखियलु आहे। 12 नंबर ते सुवालु कयो वियो त ॿोली जो बुण बुनियादु कंहिंजो लिखियलु किताबु आहे। 13 नंबर ते जेको हिन खां पुछा कयो वियो त पंहिंजे ॻोठ जे बारे में ॿुधायो उन कैंडिडेट खां। 14 नंबर ते पुछा कई वई त मुज़कर ऐं मुअनिस ठाहिण जा उसूल ॿुधायो। हीउ हुयो इंटरव्यू नंबर 8। ऐं जल्द जेके इंटरव्यू अचनि था पिया उहे मां तव्हांजे साम्हूं हिते हिन यूट्यूब चैनल ते अपलोड कंदो थो वञा पियो। जल्द तव्हांखे 8 सां गॾु इंटरव्यू नंबर 9 बि मिलंदो। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।